वाजाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सुमराक जी पवारन पास ॾिज ॾाॾाणे ॾेह मां मंझां वलड़न वास जे मुआई जियास त बि वञे मड़ मलीर ॾे। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंध जी लतीफ़ जी सिंधी ॿोली। असां मौजूद आहियूं झंग में ऐं काफ़ी ॾींहं पुॼाणा झंग जो रुख कयोसीं ऐं जेको सो वसकारे जी मौसम जा ख़ूबसूरत नज़ारा पसण जे लाइ माशाअल्लाह ॾाढो सुकून लॻो पियो आहे। हर पासे हरियाली सावक लॻी पई आहे ऐं एतिरो त गांइ जंहिंमें हलणु त मुश्किल लॻो पियो आहे। पर हाणे असां जस ॾींदासीं इन्हनि माण्हुनि खे जेको ही माल सां गॾु 24 कलाक ॿकरियुनि में हूंदा आहिनि ऐं हिननि जो कमु ई इहो आहे त 24 कलाक हिननि सां गॾु त पोइ हिननि खे शाबस हुजे जेके पंहिंजी धरती सां मोहबत करे ऐं पंहिंजे माल ऐं मावड़नि सां मोहबत करे जीअनि था पिया। असुलु जेके हीरा असां चऊं उहे इहे ई आहिनि माण्हू। त वसी वतन जायूं सहरा सुतरजनि गोलाड़ा ऐं गुगरियूं ओछनि अबाणनि वेड़ा घुमन वलिया झांगी मंझि झंगनि मूंखे मारूअड़नि सुञ घणाई सेज ते। त इहे ॻाल्हियूं असांजो मुर्शिद लतीफ़ भिटाई घणो वक़्तु अॻु करे चुको आहे। त माशाअल्लाह ॾाढो सुकून लॻो पियो ऐं ॾाढो गाह हिते थी वियो आहे थर में। असां मौजूदु आहियूं ऐं तव्हांखे जेके बि दोस्त आहे असांजे वीडियो खे ॾिसनि था पिया त थर थुअर घर झूपड़ा थर थुअर घर झूपड़ा ॿारण जिनी जो बू वठा मींहं मलीर ते टहिकी निकिता टू राति बि मुंहिंजे रूह सुते सॼण मूं सारिया।